अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। काछे जे ॻोठ कस्बो में लुंड बिरादरी जो SHO पट गुल मोहम्मद ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि अब्दुल हफ़ीज़ लुंड, इमामुद्दीन लुंड, बखर लुंड ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया ॾों दायो त असांजे मुखालफ़नि मंज़ूर लुंड, निसार लुंड, साईं दाद लुंड जहिड़े जो कूड़ो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। को जहिड़ो नाहे कयो हो, हू पाण गाॾीअ तां किरिया आहिनि। उन कूड़े इल्ज़ाम जी इंक्वायरी कई वञे। मुखालफ़न असांजे मथां पहिरियां बि कूड़ियूं FIR करे चुका आहिनि। मुखालिफ़ धुर पैसे वारी आहे। SHO पट गुल मोहम्मद खान रिश्वत वठी असांजे मथां कूड़ी FIR दाख़िल करे असांजे घरनि ते पुलिस चढ़ाई करे चादर ऐं चौधवारी जो तक़दुस पामाल करे असांजी औरतुनि मथां तशद्दुद कयो आहे। मिसकीन हारी आहियूं। हुननि IG सिंध SSP दादू खां मुतालबो कयो आहे वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए असां ग़रीबनि सां थियल ज़ुल्म ख़त्म कयो वञे ऐं केस ख़त्म कयो वञे। मुखालफ़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे।